बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम एंड हथ बधी नमस्ते अमां सभिनी खे जॾहिं मूं तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुकी हुयसि कल्ह त अॼु असांजो स्पेशल प्रोग्राम आहे सो बिल्कुलु स्पेशल प्रोग्राम आहे दिवाली स्पेशल प्रोग्राम आहे सो मां सभिनी हिंदू भाइरुनि खे मुंहिंजी तरफ़ों मुंहिंजी पूरी टीम जी तरफ़ों दिवाली जूं शुभकामनाऊं अलाह करे तव्हांजो हीउ ॾींहुं इलाही घणो सुठो गुज़रे ऐं अव्हांजी ज़िंदगी में ख़ुशियूं अचनि ऐं उहे बि हिन ॾींहं जी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे जे असां पंहिंजा ओकेजन्स जे पंहिंजा कुझु इवेंट्स हूंदा आहिनि जेके सेलिब्रेट कंदा आहियूं त उन ॾींहं जी कान का अफ़ादियत कान का अहमियत हूंदी आहे ईअं जेकॾहिं असां हिंदू कम्यूनिटी जी या हिंदू मज़हब जी ॻाल्हि कयूं था त उन में दिवाली इलाही घणी ख़ासि अहमियत रखे थी छाजे करे जो इन ॾींहुं रावण खे साड़ियो वेंदो आहे यानी कि कूड़ ऐं दुनिया में जेके फितना फ़साद आहे उन सभिनी शयुनि खे ख़तमु कयो वेंदो आहे ऐं सचाई जी ॻाल्हि कई वेंदी आहे सचाई जे लाइ दीप यानी कि ॾीया ॿारिया वेंदा आहिनि अॼु असांजे सेट ते बि बिल्कुलु उहो ई मंज़र आहे ऐं ॾीया बिल्कुलु ॿरनि पिया ऐं असां बि इन्हनि शयुनि खे साम्हूं रखी करे मद्देनज़र रखी करे अॼु ॾीया ॿारिया आहिनि त असां बि इन ई अमन जे लाट खे अॼु रोशन करणु चाहियूं था ऐं दुनिया जे साम्हूं ॿुधाइणु चाहियूं था त असां सभु हिकु आहियूं ऐं पाकिस्तान में जेतिरियूं कम्यूनिटीज़ रहनि थियूं उन्हनि जा जेतिरा फेस्टिवल आहिनि जेतिरा ओकेज़न आहिनि ज़िंदगी में जेकॾहिं उहे ख़ुशि आहिनि त उन्हनि सां असांजी ख़ुशी आहे छो जॾहिं उहे असांजी ईद सेलिब्रेट कनि था जॾहिं असांजी ईद ते हू तयारु थियनि था जॾहिं असांजी ईद ते हू सभिनी सां मिलनि था असांजे ईद खे असांजी ईद जीअं सेलिब्रेट कनि था त पोइ असांजी बि ज़िम्मेदारी आहे त उन्हनि जा जेके फेस्टिवल आहिनि छाजे करे जो पाकिस्तान में रहनि था त उन्हनि जे हर ॾींहं खे असां पंहिंजो सम्झी करे सेलिब्रेट कयूं ऐं छाजे करे जो हिकिड़ो ख़ासि पैगाम आहे हिकिड़ो ख़ासि मिशन आहे उनखे जेकॾहिं असां अॻिते आणियूं था दुनिया ताईं पहुचायूं था त इहा वॾी ॻाल्हि आहे सो अगेन अवां सभिनी खे हैप्पी दिवाली ऐं उम्मीद आहे तव्हांजे घर में जशन जो समा हूंदो ईद वारो समा हूंदो ऐं अमां पंहिंजे घरनि में ईअं ई ॾीया ॿारिया हूंदा ईअं ई पंहिंजे घरनि खे सजायो हूंदो पाण तयारु थिया हूंदो ऐं अॼु मां बि सोचियो त छो न मां बि हिननि जे ई रंग में रंगजी वञा अॼु इहो ई रंग मां सभिनी खे अॼु नज़र बि ईंदो हूंदो सो अॼु महिमान आयल आहिनि ऐं महिमाननि सां मुंहिंजी मुलाक़ात कराईंदसि पहिरियों जेको महिमान ई हमेशह जॾहिं बि असां उनखे मदू कंदा आहियूं ख़ासि तौर ते जॾहिं असां हिंदू कम्यूनिटीज़ जी ॻाल्हि कंदा आहियूं उन्हनि जे हक़नि जी ॻाल्हि कंदा आहियूं राइट्स जी ॻाल्हि कंदा आहियूं या पाकिस्तान जी ॻाल्हि कंदा आहियूं त उन्हनि खे असां हिते ज़रूरु मदू कंदा आहियूं माशाल्लाह सोशल वर्कर आहिनि ऐं सियासी माशाल्लाह सियासी तौर ते इलाही घणा एक्टिव आहिनि इलाही सुठो हिननि जो कमु थियल आहे पंहिंजी ज़िंदगी में ऐं जंहिं बि कम खे कंदा आहिनि इलाही घणो नेक नियतीअ सां ईमानदारी सां कंदा आहिनि ऐं पहिरियों बि असां दिवालीनि सां गॾु सेलिब्रेट करे चुका आहियूं ऐं उनखे अलावा सूफ़ी थॉट्स माशाल्लाह रखनि था ऐं सूफ़ीज़म ते जॾहिं बि असां ॻाल्हाईंदा आहियूं त मां दंगी रहिजी वेंदी आहियां छाजे करे जो सूफ़ी थॉट्स जॾहिं ॿिनि टिनि माण्हुनि जा पाण में मिलंदा आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे ऐं हिन प्रोग्राम में जॾहिं बि उन्हनि सां ॻाल्हि थी आहे सूफ़ीज़म ते ज़रूरु ॻाल्हि थी आहे सो पाकिस्तान मुस्लिम लीग नून सां साईं जन जो तालुक़ु आहे मिनॉरिटी विंग सां ऐं मिनॉरिटी विंग जा सदर आहिनि माशाल्लाह सां डॉक्टर श्याम सुंदर आडवाणी साहब मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम ऐं नमस्ते ख़ुशि आमदीद हैप्पी दिवाली ऐं लख थोरा अॼु अव्हां जो ॾींहुं असां सेलिब्रेट कयूं पिया कीअं पियो लॻे अव्हांखे ऐं सभ खां पहिरियों ई तव्हांखे ॾाढी महिरबानी जो असांजे हिन ख़ुशियुनि में तव्हां शरीक चाहियो ऐं सिंध टीवी नेटवर्क जो पूरी इंतिज़ाम जो हुन ओनर जो ख़ासि तौर ते थोराइतो आहियां त उन्हनि सिंध जा जेके असली रहाकू आहिनि सिंधी हिंदू उन्हनि जो को ख़ासि त्योहार दिवाली ऐं सेलिब्रेट कयो पिया ऐं आउं सम्झां थो त सिंध जे कल्चर सां सिंध जे सकाफ़त सां ऐं पाकिस्तान में जेके बि हिंदू रहनि था उन्हनि सभिनी सां सेलिब्रेट कयो था ऐं वॾी महिरबानी हिन मौक़े ते आउं पंहिंजी सॼी हिंदू बिरादरीअ खे एडवांस में दिवाली वाधायूं ॾियां थो नमस्ते चवां थो जय माता जी जय श्री राम ऐं सभिनी सिंध वासियुनि खे सुबुह सलाम माशाल्लाह अव्हां सां गॾु हिकिड़ी ॿी महिरबानी शख़्सियत मौजूदु आहे ऐं जे अव्हां सियासी तौर ते तमामु घणा एक्टिव आहियो ऐं सोशल वर्कर बि आहियो सोशल कम बि मां इलाही घणो कयो आहे ईअं साईं जन जे तारीफ़ में बि इहा शइ सभ खां वॾी अहम आहे त माशाल्लाह सोशल वर्कर आहिनि ऐं तमामु सुठे नमूने उहे बि आवाम जी ख़िदमत कनि था ऐं हिकिड़े अॼोके दौर में उअं ई गहमा गहमी जो दौर आहे माण्हू खे पंहिंजे लाइ वक़्तु कोन आहे उन में ॿियनि जे लाइ टाइम कढणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे माशाल्लाह साईं जन कढनि था सो इंजीनियर फेरूमल साहब मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम नमस्ते हैप्पी दिवाली ऐं दिवाली जूं शुभकामनाऊं अव्हांखे अव्हांजी पूरी फैमिली खे लख थोरा अव्हां हिते मौजूदु आहियो छा चवणु चाहींदो अॼु अव्हां जे फेस्टिवल खे असां सेलिब्रेट कयूं पिया ऐं पूरी क़ौम जी अॼु नुमाइंदगी पिणु कयो पिया थैंक यू अॼु तमामु ख़ुशी जो ॾींहुं दिवाली जो ॾींहुं ऐं सिंध टीवी तव्हां सॼी सिंध टीवी जी जेका सथ थियो साथ थियो उन्हनि जूं महिरबानियूं हमेशह तव्हां असांखे जेको सो पाण सां गॾु रखियो आहे कॾहिं बि इहो महसूसु न कराए ॾिनो त सिंधी हिंदू जेको सो सिंध जे मुस्लमाननि खां के जुदा आहिनि इहा तमामु घणी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असीं तव्हांखे एप्रिशिएट कयूं था हर ॾुख सुख में असीं अव्हां सां कुलो कुलो में मिलाए हलंदासीं को बि ॾुखियो वक़्तु सिंधी ॿारनि ते आयो सिंधी मुस्लिम ॿारनि ते आयो त असां पहिरीं तव्हां सां जेको गॾु हूंदासीं सिंध जे काज लाइ
लख थोरा मांजा ऐं इहा ई ख़ासियत आहे। उहे बि जेकॾहिं असां सिंधी मुस्लमाननि या सिंधी हिंदुनि जी ॻाल्हि कयूं था त उन्हनि जो त हिकिड़ो पाण में अहिड़ो रिश्तो आहे जंहिंखे शायदि न केरु टोड़े सघियो आहे न ई केरु टोड़े सघंदो। ऐं इहा ई इन ई ॻाल्हि जो सबूत आहे त असां हिते सभु मिली करे वेठा आहियूं। उन खां अलावा व्यूवर्स जेकॾहिं दिवाली हुजे, ख़ुशी जी ॻाल्हि थिए ऐं म्यूज़िक न हुजे त पोइ कहाणी जी ॻाल्हि अधूरी रहिजी थी वञे। असां न चाहियूं त इन कहाणी खे असां अणपूरो छॾियूं। जिते ॾीआ आहिनि, जिते तव्हांखे रंग नज़र अचनि पिया, उते जेकॾहिं म्यूज़िक जो रंग हुजे त छा ई ॻाल्हि आहे। सो तमामु बहितरीनु आवाज़ जी मालिकाणी मुंहिंजी तमामु सुठी दोस्त बि आहे ऐं तमामु घणियूं मुलाक़ातियूं थियूं आहिनि। अॼु काफ़ी अरसे खां पोइ हिन ख़ासि ॾींहं ते असांजी मुलाक़ात थी आहे। वॉइस ऑफ सिंध जी जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त माशाल्लाह उनजो हिकिड़ो तमामु ख़ासि हिसो रही चुकियो आहिनि। ऐं सिंध टीवी जा जेके बि सीरियल्स हूंदा आहिनि या ड्रामा हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ पंहिंजो आवाज़ु माशाल्लाह ॾेई चुकियो आहिनि। सो असां सां गॾु मौजूदु आहे तमामु बहितरीनु आवाज़ जी मालिकाणी नरोधा मालिनी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नमस्ते। नमस्ते। अव्हांखे भली कार चवंदासीं। थैंक यू। कीअं पियो लॻे नरोधा? ॾाढी ख़ुशी थिए पई आफ्टर लॉन्ग टाइम मुलाक़ात थी आहे। बिल्कुलु ऐं ॾाढी ख़ुशी थिए पई। बिल्कुलु ॾियारी जा ॾीआ ॿरनि पिया आहिनि। बिल्कुलु सिंध टीवी प्लेटफॉर्म जे लाइ मां मतिलबु सभिनीनि खे थैंक यू चवंदसि त तव्हां ॾियारी सेलिब्रेट कयो पिया। असांखे ॾाढी ख़ुशी थिए पई छो त ॾियारी जूं तयारियूं अॻु में ई स्टार्ट थी चुकियूं आहिनि। हितां ख़बर पई पई। थैंक यू त असां ज़रूरु वरी वसूल कंदासीं। थोरो हक़ त बणिजे थो पर अव्हांजे आवाज़ जे वसीले ऐं थोरी देरि खां पोइ असां कोशिशि कंदासीं त अव्हांजे आवाज़ खे ज़रूरु हिन प्रोग्राम में शामिलु कयो। ऐं अव्हां सां गॾु अॼु साथ ॾींदो अव्हांजो म्यूज़िक। जेकॾहिं असां ॻाइण जी ॻाल्हि कयूं था ऐं पोयां इंस्ट्रूमेंट सुठा न हुजनि त पोइ मज़ो कोन ईंदो आहे। सो आमिर मुगल अस्सलाम वालेकुम, आपको भी वेलकम कहते हैं। एंड नरोधा सोरी हैप्पी दिवाली अभी विश कर रही हूँ। थैंक यू। अगेन सभिनी खे हैप्पी दिवाली, दिवाली जूं शुभकामनाऊं ऐं दिवाली मां सभिनी खे मुबारक हुजे। शाम साहब अव्हां वटि कीअं दिवाली सेलिब्रेट कई वेंदी आहे ऐं ख़ासि तौर ते जेकॾहिं मां अव्हांखे पुछां त हिनखे डिस्क्राइब कयो त छा आहे दिवाली? दिवाली जेका तारीख़ है, जेका हिस्ट्री चऊं उनजो जेको पस मंज़र आहे उहो हज़ारे साल पुराणो। अयोध्या में हिकिड़ो राजा रहंदो हो, राजा दशरथ। उनजे फैमिली उन जूं ॿ शादियूं थियल हुयूं। हिकिड़ी ज़ाल मां उनजो श्री रामचंद्र, श्री राम, जंहिंजे नाले असां शहर पाण मूं चयो जय श्री राम, जंहिंजो वॾो जेको असांजे जेके अवतार आहिनि उन्हनि में हिकिड़ो उन जो वॾो नालो। ऐं उनजी ॿी हिकिड़ी शादी थियल हुई, उन मां हिकु पुटु ॿ हुन मां ऐं श्री रामचंद्र, लक्ष्मण, ॿियो भरत। त हुन जी जेका ॿी जेका राम जी जेका वेगी मां हुई, पाण सिंधी में वेगी मां चवंदा आहियूं, ॿ शादियूं वेगी मां। त उन कई त जेको राजा खां इहो वचन वरितईं तुंहिंजे मरण खां पोइ हुन जो जेको पुटु ॿियो भरत उनखे तख़्त ते विहारियो वञे। ऐं राम खे इहो चयो त उहो उनखे घर खां ॿाहिरि मोकिलियो त उनखे बनवास जंगल वञे। पोइ उहो श्री रामचंद्र पंहिंजे पीउ पिता जो चवणु मञी 14 साल पंहिंजे भाउ सां गॾु उन बनवास वञे थो ऐं उन सां असांजी सीता माता राम सां गॾु वञे थी। हिन दौर में माण्हू सोचे 14 साल सो उन दौर जे हिसाब सां जंगल बयाबान उते वञी ज़िंदगी गुज़ारीनि था। उते वरी सीता माता खे रावण जंहिंजो तव्हां ख़ैर ज़िक्र कयो उहो उनखे अगवा करे थो, किडनैप करे थो। ऐं मुख़्तसर ॿुधाईंदो हलां। पोइ उहो उनखे वरी उन सां जंग थिए थी, लड़ाई थिए थी ऐं सीता माता खे उनखां आज़ादी मिले थी। उन में असांजो हिकिड़ो ॿियो वॾो जेको असांजे हिंदू धर्म में हनुमान, उन हिकिड़ो वॾो मुक़ाम, उहो उन जंग में हिकिड़ो वॾो रोल प्ले अदा करे थो। त ईअं जॾहिं उहे उन रावण खां शिकस्त ॾेई वापसि पंहिंजे घर अयोध्या में अचनि था त उन जे ख़ुशीअ में त हीअ जेके ॾिया ॿरनि था, फटाका उन दौर में था, घरनि में जेके पोचियूं थींदियूं, कलर थींदा, जेको उन दौरे सां सेलिब्रेट थींदो हो। ऐं उन ॾींहुं हिकिड़ो असांजो वॾो हिकिड़ो ॿियो असांजो वॾो ॾींहुं आहे लक्ष्मी माता जो। लक्ष्मी माता जी तारीख़ इहा आहे त उहा माना जॾहिं पाण सिंधीअ में त चवंदा आहिनि कतीअ फसल लथो, चेटे फसल लथा। जॾहिं फसल लहंदा माण्हुनि में ख़ुशहाली ईंदी त उन देवी माता जी पूॼा कंदा। माना मेन उन ॾींहं ते जंहिंखे पाण सिंधीअ में ॿियो लफ़्ज़ चवंदा आहियूं कारी उमास। उमास राति उहा लक्ष्मीअ जी असांजी माता जी पूॼा थिए थी। ऐं उन ई ॾींहं ते श्री रामचंद्र लक्ष्मण अयोध्या में अचण ते पूरे अयोध्या जी अवाम पब्लिक उनजो वेलकम करे थी, भलीकार करे थी। ऐं असां इन सॼे
जेको इहो पस मंज़र उन मैसेज पैगाम इहो श्री रामचंद्र कीअं थो प्यार करे, कीअं थो मोहबत करे, कीअं पंहिंजे मिटनि माइटनि जो एतिराम करे थो, पंहिंजूं जेके बि हुन जूं तख़्त जूं जेको उन टाइम ते राजा जूं बादशाहियूं मिलियूं पिए उन्हनि खे आराम वारी जेका ज़िंदगी, जेके पाण चइजूं वॾा माण्हू जा जेके आलीशान जेके ज़िंदगीअ जा ख़्वाब हुजनि उन्हनि खे पासीरो करे पंहिंजे पिता जे वचन खे मान ॾियण लाइ उहा सॼी तकलीफ़ कई। उन सां गॾु सीता माता जो ऐं लक्ष्मण जा उनजो वॾो हिकिड़ो रोल आहे, पर हुन सां गॾु वरी ॿी ॻाल्हि जेको ॿियो बि भाउ भरत उहो बि तख़्त ते न वेठो। अच्छा, यानी कि हिकिड़ो भाइरनि जो पाण में एॾो भाइरनि जो हो त माना हिकिड़ी भाइपी जो, मोहबत जो, ॿधीअ जो, अमन जो, प्यार जो ऐं टॉलरेंस, बर्दाश्त। ऐं उन लाइ असां त चयो ई वेंदो आहे हिंदू में त श्री रामचंद्र जहिड़ो माठीणू ऐं सभा जहिड़ो मोहबत कंदड़ माण्हू शायदि को असांजे तारीख़ पैदा थियो। वाह, तमामु सुठी हिस्ट्री आहे ऐं तमामु सुठे नमूने सां माशाल्लाह मां इलाही घटि वक़्त में हिन कहाणी खे सभिनी व्यूवर्स जे साम्हूं पेश कयो। ऐं इहे शयूं आहिनि जिन खे असांखे पंहिंजी ज़िंदगी में आणणु खपे, तारीख़ खे ज़रूरु ॾिसणु खपे ऐं तारीख़ खे जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांजे लाइ वधीक सुठी ॻाल्हि आहे। सो सर, हिस्ट्री ते त असां अची वियासीं, हाणे जेकॾहिं असां सेलिब्रेशन जी ॻाल्हि कयूं त मौजूदा दौर में अव्हां कीअं दिवाली खे सेलिब्रेट कयो था, सो इन हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं मां सभिनी सां। बट व्यूवर्स, वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। ब्रेक खां पोइ जॾहिं वापसि ईंदासीं त ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे अॻिते कंटिन्यू कंदासीं। ऐं हा, नरोधा खे ज़हमत ॾींदासीं ऐं मां चयो न थैंक यू वसूल कंदासीं, सो बिल्कुलु वसूल कंदासीं नरोधा जे आवाज़ में। सो वधूं था हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं। अव्हां सभिनी खे दिवाली मुबारक। मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम मुझे सिंध के सलाम सलाम जी व्यूअर्स, एक बार ॿीहर अवां सभिनी खे सलाम सिंध दिवाली स्पेशल में भली कार चवंदासीं। ॻाल्हि ॿोल खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं। सो असां सां गॾु मौजूद महिमान मौजूद आहिनि। सर, अव्हांखे इहो पुछो त अव्हां वटि मौजूदा दौर में दिवाली खे कीअं सेलिब्रेट कयो वेंदो आहे? डॉक्टर श्याम ॾाढी भली ॻाल्हि ॿुधाई आहे। हिस्ट्री तव्हांखे सॼी ॿुधाई आहे। असांखे जेको कंसेप्ट आहे ॾियारीअ जो त श्री रामचंद्र जॾहिं बन काटे अचे थो 14 सालनि खां पोइ जेको उनजे अचण जे आमद में ख़ुशीअ में जेको त ख़ुशियूं मल्हायूं था, नवां कपिड़ा पायूं था, ॾीया ॿारियूं था, फटाका फाड़ियूं था, त उन पंहिंजे वॾे जी, पंहिंजे पीउ जे, पंहिंजे पिता जे जेको सो हुकुम जी पोइवारी कंदे 14 साल बंदि काटे वापसि अचनि था। हिकिड़ो कंसेप्ट इहो आहे त ॾियारी असां इन करे मल्हायूं था। पर ॾियारी जो श्री रामचंद्र जे बनवास अचण खां पहिरीं बि ॾियारी मल्हाई वेंदी हुई। अच्छा, पहिरियों बि सेलिब्रेट कई? हा, पहिरीं सेलिब्रेट कई वेंदी, जेका डॉक्टर साहब ॻाल्हि करे चुको आहे। असीं बेसिकली जेको ई सब कॉन्टिनेंट आहे इहो एग्रीकल्चर आहे। हिते फसल लहंदा आहिनि तॾहिं ख़ुशहालियूं ईंदियूं आहिनि। ऐं जॾहिं असुअ जो मेनू ख़तमु थींदो आहे, असुअ खां पोइ जेको कती ईंदी उन में असांजो मेजर क्रॉप आहे, कॉटन आहे, कपह आहे, राइस आहे या शुगर केन, इहे लहंदा आहिनि त पैसो माण्हू वटि ईंदो त ख़ुशहाली ईंदी आहे। त उन ख़ुशीअ खे मल्हाइण लाइ खे बि ॾियारी चयो वेंदो आहे। उन करे बि असीं ॾियारी मल्हाईंदा आहियूं त जीअं असांजे घरनि में ख़ुशहाली ईंदी आहे। असीं पंहिंजा घर नए सां जेको सो उनखे रेनोवेट कंदा आहियूं, डेकोरेट कंदा आहियूं, ॿारनि खे नवां कपिड़ा वठी ॾींदा आहियूं। ऐं असीं पंहिंजी माता जेका लक्ष्मी आहे, जेका धन जी देवी आहे, असीं उनजी पूॼा कंदा आहियूं। तुंहिंजे अचण जे करे जेको सो असांजे घर में ख़ुशी आई आहे, मिल्कियत आई आहे, इहो बि ॾियारीअ जो हिकिड़ो कंसेप्ट आहे। ऐं इन हवाले सां कुझु स्पेशल गीत बि हूंदा आहिनि जेके ख़ासि तौर ते उन ॾींहं ते ॻाया वेंदा आहिनि। ऐं सो डॉक्टर साहब, कुझु गीतनि जो ज़िक्र करणु चाहींदो? कुझु ख़ासि गीत हूंदा आहिनि? न, इन में असांजी जीअं लक्ष्मी माता आहे उनजी असांजो फर्स्ट डे जेको हूंदो आहे, जीअं हाणे अचे पियो पंहिंजो 3 अक्टूबर संडे ते जेका असांजो ॾियारो सेलिब्रेशन थींदो, त उन राति असांजी पूॼा थींदी आहे। पोइ असांजो उन लक्ष्मी माता जी आनर में उन हिकिड़ी आरती हूंदी आहे। पोइ उन असां घरनि में पूॼा पाठ थींदी आहे, उहा आरतीअ सां उन शुरूआति थींदी आहे। पोइ उन जा जेके उन भॼन चऊं या ॿिया चऊं सत्संग थींदा आहिनि, पर मेन जेका असां आरती थींदी आहे लक्ष्मी माता जी। ऐं श्री रामचंद्र ऐं सीता माता जी उनजो पूॼा थींदी आहे, मंदर में वञिबो आहे। ऐं हिन कल्चर जे हवाले सां जेको असांजो दीवालीअ जो कंसेप्ट आहे सिंध जे सकाफ़त में, ऐं उनखे उजागर ईअं चवंसि त असांजे
क़ौमी शाइर असांजो शाह लतीफ़ साईं पिणु जॾहिं सिंध जा हिंदू उन टाइम ते जेको सो समुंड जे पार ॿेड़ियुनि सूरत सां वापारु हलंदो, ठठे जो वॾो हिकिड़ो बंदरगाह हूंदो ऐं सिंध जो वॾो हिकिड़ो तारीख़ी वापारु ठठे थ्रू थींदो। पोइ उन दौर में जेके सिंधी हिंदू वापार तौरु परॾे वेंदा हुआ त उनजो नारियूं इंतज़ारु कंदियूं समुंड जे किनारे ते त केॾी महिल असांजो पति अचे थो ऐं असां पंहिंजूं ख़ुशियूं दीवालियूं उन में भिटाई साईं जेको काफ़ी हिकिड़ा उन जा शेर अचनि, मूंखे उहे सही न यादि न आहे, जल्दीअ में उनजी प्रिपरेशन माना उहा तारीख़ आहे। ऐं मूंखे यादि जेके असांजा सुठा सुगड़नि जीअं असांजो दोस्त हिकिड़ो मिठो मेरी, ऐं मूंखे यादि हिकिड़े प्रोग्राम में जॾहिं असांजो इंटरनेशनल लेवल ते ॿिया काफ़ी गेस्ट आया, उते इहो गीत थो ॿुधाए त कीअं सिंधी नारियूं पंहिंजे पतीअ जे इंतज़ार में ओट ॾिया इंतज़ार ओट में वेठियूं आहिनि ऐं उन जेको उन पस मंज़र बयानु कयो भिटाई साईं, उहो लाजवाब। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा नरोधा, यकीनन छोकिरियुनि जूं तयारियूं त हर फेस्टिवल ते इलाही घणियूं हूंदियूं आहिनि जी। सो अव्हां जी तयारी ऐं उन खां पोइ असल जेका तयारी म्यूज़िक में करे आहियूं उन तयारी न बिल्कुलु छा कंदियूं आहे स्पेशल लास्ट नाइट ई मां पंहिंजा दिवाली ते सॉन्ग्स लिखराया आहिनि ऐं पोइ हाणे तव्हांजे साम्हूं पेश कंदमि। अच्छा, यानी कि सभ खां वॾी तयारी अव्हांजी इहा आहे सभ जी जो त मूं ते ज़िमेदारी आहे त वॉइस जी मुंहिंजी सभ खां पहिरीं वॾी ज़िमेदारी उहो हूंदी आहे त मूंखे परफॉर्म करिणो आहे। सो फस्ट उहो हूंदी आहे, दैन त सभु सपोर्टिव हूंदा आहिनि त पोइ थी वेंदो आहे। सो इहा तयारी मुंहिंजे ख़्याल में ॾिसणु खपे असांखे, ॿुधणु बि खपे। सो छा ॿुधाईंदो? बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदमि। फस्ट मंत्र सां शुरूआति कंदमि। मंत्र सां शुरूआति जी। भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्।
धर्म जो झंडो, धर्म जो झंडो, हथ में खड़ी श्री राम आयो आ, हथ में खड़ी श्री राम आयो आ, हथ में खड़ी श्री राम आयो आ, हथ में खड़ी श्री राम आयो आ। हैप्पी दिवाली सभिनी खे, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली सभिनी खे, हैप्पी दिवाली। थैंक यू, थैंक यू। हैप्पी दिवाली माशाल्लाह तमाम सुठो आगाज़ तमाम सुठे नमूने अवा ये समझो तो प्रोग्राम की 4 चंद्र हणी छॾिया ऐं पैसा वसूल परफॉर्मेंस हुई माशाल्लाह। सो ॻाल्हि ॿोल खे साॻिते व्यूअर्स कंटिन्यू कंदासीं, वक़्तु आहे त हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं। सो ॾिसंदा रहो अवां जो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध दिवाली स्पेशल। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं सलाम सिंध दिवाली स्पेशल में। हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी खे भली कार चवंदासीं ऐं अॼु मूंखे लॻे थो त अॼु त डबल रंग हूंदा, छा करे जो अॼु असांजा कुझु नवां व्यूअर्स बि जुड़िया हूंदा। यकीनन तव्हां ॿुधाए आया हूंदो सभिनी खे त अॼु असां सलाम सिंध में वञूं पिया ऐं सलाम सिंध स्पेशल आहे दिवाली स्पेशल। सो आई होप अवां सभई असांखे ॾिसो पिया, उमेदु आहे त अव्हांखे अव्हां जा ई रंग, अव्हां जा कलर्स ऐं अव्हां जो ई फेस्टिवल तमामु घणो पसंदि अची रहियो हूंदो, छा करे जो अॼु असां हिनखे स्पेशली सलाम सिंध में सेलिब्रेट पिया कयूं। सो मौजूद महिमान मौजूद आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल खे बि असां अॻिते वधाईंदासीं। शाम साहब हिन महिल ताईं असां हिकु त हिस्ट्री में थोरो वियासीं, वरी सेलिब्रेशन जी ॻाल्हि थी, अव्हांजे घर में ख़ासि तौर ते हिनखे कीअं सेलिब्रेट कयो वेंदो आहे? ऐं पहिरीं मुंहिंजे घर खां जे सेलिब्रेट अॻु में जेका मूंखे त असांजो वज़ीर अज़म पाकिस्तान, असांजो महबूब क़ाइद मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिबु, पाकिस्तान जो उहो पहिरियों प्राइम मिनिस्टर जंहिं गुज़िरियल असांजो जेको दीवाली फेस्टिवल गुज़रियो 11 नवंबर 2015 ते, पाकिस्तान जे हंधनि जे सिंध जे हंधनि जे सिंधू माथिरीअ जे जेके असुलु राहकू आहिनि उन्हनि सां गॾिजी कराची में उहो असांजे फेस्टिवल में शरीक थिए थो ऐं उन उहो मैसेज पास कयो त पाकिस्तान में जेके बि अकेलतियूं रहनि थियूं उहे रियासत जो अटूट अंग आहिनि। ऐं वज़ीर अज़म सिर्फ़ु मुस्लमान जो न पर हिंदुनि जो बि आहियां, सिखनि जो बि आहियां, क्रिश्चन जो आहियां, पारसियुनि जो आहियां ऐं पूरी दुनिया में उन जो पॉज़िटिव मैसेज पास थियो ओवर अ वर्ड। ऐं आउं ईअं सम्झो त जेको फीडबैक मिलियो उन में इहो त असांजो पाकिस्तान जो जेको इमेज आहे उहो हिकु लिबरल डेमोक्रेट ऐं ॿियनि लफ़्ज़नि में जेको सूफ़ियुनि जो असांजो कल्चर आहे ऐं सिंध धरती सूफ़ियुनि जी आहे, पाण पंजाब में अचूं बुले शाह आहे, बाबा गुरू नानक आहे, ईअं बलोचिस्तान में सूफ़ीज़म आहे, केपी में सूफ़ीज़म आहे, त पाकिस्तान नंढे खंड में शुरूअ खां वठी सूफ़ीज़म जी हिकिड़ी वॾी तहरीकूं हलियूं आहिनि। ऐं उन सां गॾु असां हाणे हिन दिवालीअ ते बि प्राइम मिनिस्टर साहिब खे जेका इनवाइटेशन ॾिनी हुई पर मजबूरियूं जेके उन जूं मसरूफ़ातियूं आहिनि उन जे करे हींअर असांजे हुन फेस्टिवल में मौजूदु कई, पर उन जो पैगाम असां ॾे मोकिलियो, लेटर मोकिलियो त मुंहिंजे तरफ़ां सॼे पाकिस्तान जेके बि हिंदू रहनि था उन्हनि खे विश कजो, मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे दीवाली मुबारक ॾिजो, हैप्पी दीवाली चवंदो ऐं सॼी कम्यूनिटीअ लाइ नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयां। बल्कि पाकिस्तान तो छा मुझे ख्याल में दुनिया के जेतरा भी सदर ऐं वज़ीर आज़म आहिनि उन सभिनी खे इहा ई हिकमत अमली इख्तियार करणु खपे, छा करे जो तव्हां भले का भी कम्युनिटी रहे थी अव्हांजे मुल्क जे लाइ कमु करे थी, अव्हांजे मुल्क जो हिस्सो आहे, अटूट हिस्सो आहे ऐं उन जा जेके भी फेस्टिवल्स आहिनि या उन जो तहफ़ुज़ आहे, उनजी सिक्योरिटी आहे, उनजी लाइफ आहे, उनजो लाइफ स्टाइल आहे, हर शइ खे जेकॾहिं हू अॻिते खणी करे हलनि था त इहा हिकिड़ी ख़ुशनसीबी जहिड़ी ॻाल्हि आहे। सर अञा थोरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि एड कंदा अचो पोइ वरी भाउ खे ॾियूं था वारो। जी जी ठीकु आहे। अच्छा हीअ जेको तव्हां सवेर तव्हां शुरूअ में पहिरीं ॻाल्हि कई हीअ जेको ॾीओ ॿरे पियो जेका अमन लाट उजागर थिए थी उहा हिन वक़्तु असांजो वज़ीर अज़म मुंहिंजो क़ाइद मुंहिंजो महबूब रहनुमा वज़ीर पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़ ऐं असांजूं सिक्योरिटी फोर्सिस उन्हनि जे गॾियल कोशिशुनि सां कराची सिंध असांजो पूरे पाकिस्तान में जेको अमन क़ाइमु थियो, जेका अमन जी लाट ॿरी आहे ऐं उन्हनि सभिनी ते ऐं ख़ासि तौर ते असांजा कोचा में जेको ॾुखियो हायूं थियो
उन में असांजा जेके शोल्डर शहीद थिया आहिनि उन्हनि खे हिन ख़ुशियुनि में असां उन्हनि खे यादि कयूं था, उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश कयूं था ऐं पूरी असांजी सिक्योरिटी मां एजेंसियूं चाहे आर्मी हुजनि, रेंजर्स हुजनि, पुलिस हुजनि, उहे पंहिंजी क़ीमती जानियूं ॾेई टेररिज़म दहशतगर्दीअ सां मुक़ाबिलो कनि पियूं। उहा जंग हले पई, ख़तमु न पई थिए, उनखे मज़बूत प्लानिंग सां हिमत हौसले सां विढ़े पई। ऐं उन सां गॾोगॾु तव्हां जेको त असां पंहिंजे घर में कीअं सेलिब्रेट कंदा आहियूं पंहिंजे हिन त्योहार जे हवाले सां, घर में त असांजी पूरी पंहिंजी फैमिली जेका हूंदी आहे, असांजा ॿार, असांजा माता पिता, भेनरूं, असांजूं धीअरूं, पुट, हिकिड़ो गॾियल कुटुंब चइबो, जेको परिवार जेको पाण सिंधीअ में चऊं, उहो गॾिजी तौर ते जीअं असांजे ॿार शहर ॿुधायो त असां नवां कपिड़ा पहिरींदा, ख़ासि तौर ते ॿारनि में वॾो हिकिड़ो उत्साह हूंदो, जोश हूंदो आहे, जोश हूंदो आहे उन्हनि शॉपिंग में, लेडीज़ में। ऐं असां पंहिंजे घरनि में एतिरे क़दुरु सफ़ाई कंदा आहियूं, किथे मिटीअ जो ज़रूरु को दाग न हुजे, पोची जी ज़रूरत आहे, कलर जी ज़रूरत आहे, पवित्र। ऐं उहो उन कंसेप्ट में त अॼु असांजे घर में लक्ष्मी माता जी पूॼा थींदी, उनजी आरती थींदी, श्री रामचंद्र माता सीता देवी ख़ुशियुनि खे सेलिब्रेट करण लाइ ऐं कलरफुल जेको तव्हां अॼु जेको सॼो एटमॉस्फेयर सजायो। व्यूअर्स खे ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त ही यकीन कयो, अॼु असां ही सभिनी मिली करे निरोधा मां असांजी टीम मिली करे अॼु ही ॾीआ ॿारिया आहिनि ऐं ही सॼी डेकोरेशन कई। अच्छा, उन सां गॾु ऐं तव्हांखे बि वरी हिकु दफ़ो स्पेशली तव्हांजे वेल डेको ड्रेस खे बि वेरी तव्हांजे एप्रिशिएट कयूं था त असांजी ख़ुशियुनि में तव्हां उन जज़्बे सां ई शरीक आहियो जंहिं जज़्बे सां असां पाण ख़ुशि। सही, बल्कि इंसान जेकॾहिं रंग में शामिल ई थिए थो त पोइ पूरे तरीक़े सां थिए, पूरी ईमानदारी सां थिए। दैट्स वाई अॼु मां सोचियो त छो न हिन रंग में प्रॉपर रंगजी करे असां हिते वियूं ऐं इहो ई रंग आहे त अॼु हिते व्यूअर्स खे नज़र बि अचे पियो। सर, अव्हां ॿुधायो अव्हांजे घर में कीअं सेलिब्रेट कयो वेंदो आहे दिवाली? असांजे घर में सेलिब्रेशन खां पहिरीं ऐं तव्हांजे नॉलेज में हिकिड़ो इज़ाफ़ो कंदुसि। श्री रामचंद्र उन जा ॿ पुट हुआ, लव ऐं कश। असीं जेके लुहाणा आहियूं उहे लव जो औलाद आहियूं। लव जेको सो लाहौर जो शहर ठाहियो हो, या तारीख़ आहे पाकिस्तान जो जेको पंजाब जे गादी जो हंधि लाहौर, उनखे लव ठाहियो हो। अॼु बि तव्हां पंजाब जे गवाल मंडी में जंहिंखे हींअर फूड स्ट्रीट चवनि था, उते वेंदा आहियूं त उते बाक़ाइदे पंजाब जी गवर्नमेंट इहा हिस्ट्री छपाए छॾी आहे त हिन शहर जो जेको सो फाउंडर बानी लव आहे। असीं उन सिलसिले जो हिसो आहियूं, लव जा औलाद आहियूं, श्री रामचंद्र जे नस्ल मां आहियूं। त ज़ाहिर आहे असां लाइ ॾियारी त उनखां वधीक बि कहिड़ी ख़ुशी थींदी, असीं पंहिंजे वॾड़नि जी पिया मल्हायूं। सम्झो असांजे घर में माना सम्झ त असीं पंहिंजे वॾे खे जेको स्वागत पिया कयूं, ॿार सभु गॾिजी वॾा, स्पेशली असां सिंध जे मुख़्तलिफ़ सिटी में रहूं था, पंहिंजे कारोबार जे हवाले सां, जॉब जे हवाले सां, जॾहिं को ख़ुशीअ जो मौक़ो थींदो। हींअर ॾियारी त असां पंहिंजे ॻोठु, असांजो असुलु ॻोठु आहे थाणू बुलाखान, उते वञी सभु गॾिबासीं। मुंहिंजा ॿार हैदराबाद में रहनि था, माता हैदराबाद में रहे थी, उहे ईंदा, ऐं हितां वेंदुसि, मुंहिंजा चाचा ईंदा, सभु असां गॾिजी हुते ॻोठु पंहिंजे ॾियारी सेलिब्रेट कंदासीं, लक्ष्मी माता जी पूॼा कंदासीं। स्पेशली असां उन ॾींहुं घर में हिकिड़ो नओं बेड लॻाईंदा आहियूं जिते लक्ष्मी माता जी मूर्ति रखी उनजो स्वागत कंदा आहियूं त अॼु लक्ष्मी माता असांजे घर में ईंदी, यानी कि ख़ुश भक्ति जे अलावा। स्वागत असांजे घर में हिकिड़ा नवां कदम खॼंदा, ख़ुशहाली ईंदी। ग्रेट, तमामु सुठी ॻाल्हि, तमामु सुठो कॉन्सेप्ट आहे। मुंहिंजे ख्याल में हिन ख़ुशियुनि में नरोधा जे आवाज़ खे शामिल कयो वञे। नरोधा बिल्कुलु आम रेडी। छा ॿुधाईंदी? उहो त अॼु त तव्हां रेडी न पियो हुजो, तव्हांखे रेडी करिणो आहे। न न, अॼु मां स्पेशली रेडी थी आहियां, छो त स्पेशल इवेंट आहे न। अच्छा, ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां न हुजो त मां ॻाइणु शुरू कयां। हा, बिकॉज़ यू आर गुड सिंगर। फ़िलहाल तव्हां, हा, ओके, हीउ तव्हांजो टर्न आहे। हा, जीअं दिवाली जो थी वियो, हाणे मां पंहिंजे सिंध जे लाइ सभई माशाल्लाह हिन ख़ुशियुनि जे हिन मौक़े ते सभिनीनि खे गॾु करे हलणु बिल्कुलु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी आहे। जी, सो हाणे सिंध जो गीत। सोहणो लतीफ़ जी जियन मुंहिंजा वारुवड़ा, सिंध जो लतीफ़ जी जियन मुंहिंजा साहिड़ा, सोहणो लतीफ़ जी जियन मुंहिंजा वारुवड़ा।
तमामु बहितरीन सर कीअं लॻो वेरी नाइस तमामु सिंध जी जेका बि असांजी कल्चर आहे उनजो उजागर करण लाइ जी हिकिड़ो छा चइजे न सभिनी कॉम्बिनेशन में यानी हिकिड़ो भरपूर पैकेज आहे पैकेज सिंध जी ॻाल्हि बि आहे सिंध जी हिंद जी ॻाल्हि बि आहे सो ॿई शयूं बि मूं आगाज़ में चयो न हिकिड़ो गहरो कनेक्शन आहे यानी कनेक्शन खे न केरु तोड़े सघियो आहे न ई न केरु टुटी तोड़े सघंदो अवां ॿुधायो सर अवांखे कीअं लॻो कलाम कलाम असां हूअं बि जेको तो हिन जा आशिक़ आहियूं हाय अल्लाह यूट्यूब ते हिन जा गीत भरी पई आहे यूट्यूब सॼी अच्छा हा तव्हां ॿुधो कॾहिं मां हिन जी पाण दीवानी आहियां ऐं हिकिड़ो सॉन्ग हाणे त ख़ैर नथो ॻाए सघिजे बहरहाल हमेशह जॾहिं बि नरोधा सां मुलाक़ात थींदी आहे हिकिड़े ॾींहुं इतफ़ाक़ बि थियो हुयो त तव्हांजो को फेस्टिवल हुयो ऐं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थिए पई व्हाट्सएप ते हिन सां त अचानक हिन मूंखे रिकॉर्ड करे उहो सॉन्ग मोकिलियो त मां हुनखे चयो तव्हांखे कीअं ख़बर पई त मां तव्हांखे फरमाइश करण वारी हुयसि ऐं नरोधा चयो जी मूंखे बसि अंदाज़ो थियो त मूंखे ख़बर आहे त हाणे नेक्स्ट जेका ॻाल्हि हूंदी करण वारी हुयो त ईअं बिल्कुलु कनेक्शन आहे न असीं मालिक खां प्रार्थना था कयूं त अधी जेका अञा वधे फले फूले ऐं सुठा सिंध जी ख़िदमत ईअं कंदी बल्कि असांजूं दुआऊं बि हमेशह अव्हां सां गॾु आहिनि त अञा वधीक मां तरक़ी कयो जी व्यूअर्स इन सां गॾु वक़्तु आहे हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक न वधंदासीं ब्रेक खां पोइ ॻाल्हि ॿुधे सिलसिले खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं सो ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध दिवाली स्पेशल मुझे सिंध के सलाम सलाम सिंध 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 जी व्यूअर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो असां वापसि अची चुका आहियूं ऐं सेलिब्रेशन बिल्कुलु जारी आहे सॉन्ग्स जो सिलसिलो बि जारी आहे ऐं तमामु सुठे आवाज़ जी मालिकाणी नरोधा मौजूदु आहे बराबर में आमिर भाई और शाम सुंदर अडवाणी साहब मौजूदु आहे पेरूमल साहब मौजूदु आहे उनखे अलावा जॾहिं बि असां ख़ुशीअ जी ॻाल्हि कंदा आहियूं त हुन में स्वीट्स न हुजनि बिल्कुलु मज़ो न ईंदो साम्हूं पियो ऐं आख़िर में ज़रूरु हिन ते अटैक थींदो ऐं आख़िर में ज़रूरु असां हिनखे समूरी स्वीट्स खाईंदासीं ऐं पूरी टीम असांखे सलाम सिंध जे सेट ते मिलंदी सही मायने में अव्हांखे अंदाज़ो थींदो त दिवाली कीअं सेलिब्रेट कबी आहे सो फ़िलहाल त अञा सही सलामत आहिनि मां दुआ घुरायां त आख़िर ताईं सही सलामत ख़ैर मां खाई सघो था जेकॾहिं मां खाइणु चाहियो खाई सघो था गॾिजी केक पियो दिवाली सेलिब्रेशन सभु गॾिजी काटींदासीं हैप्पी दिवाली ऐं इवन मुंहिंजो नाला पिणु लिखियलु आहे हा मुंहिंजे तरफ़ां जेका सा मुंहिंजो दिवाली सेलिब्रेशन थिए थी त का न का शइ पंहिंजी गिफ्ट न सूखड़ी जीअं सिंधीअ में चइबो खणी वञिजे त उन संगत में या कमु सही आहे बल्कि उहे महिमान नवाज़ी जी ॻाल्हि थिए पई त हिन ॾींहं ते त ख़ासि तौर ते छा करे जो हिकिड़ो तव्हां लक्ष्मी माता जी मूर्ति खे स्थापित कंदा आहियो उनखां पोइ लाज़मी ॻाल्हि आहे ख़ुशि भक्ति जो अचणु इहे सभई शयूं अमां हुन सां गॾु मनसूख़ कंदा आहियो त लाज़मी ॻाल्हि आहे उन जशन में पोइ स्वीट डिशिस इलाही घणियूं तयारु थींदियूं आहिनि अञा वधीक हिकिड़ो सेलिब्रेशन असांजे वरी होममेड जेके थींदियूं आहिनि उन्हनि जी टेस्ट हिकिड़ी अलॻि आहे जेका असांजे हिंदू कल्चर में जेको मिठाई तव्हां टॉपिक खोलियो त पोइ मां चाहींदसि मिठाइयूं तव्हां मूंखे ॿुधायो त कहिड़ियूं कहिड़ियूं तयारु थींदियूं आहिनि असां वटि मिठाइयूं माना हिकिड़ियूं टिकियूं थींदियूं आहिनि गोल जीअं लॾूं थींदा उहे थींदा आहिनि मोतीचूर जा थींदा आहिनि ॿिया बेसण जे अटे थींदा आहिनि ऐं पंहिंजो कणिक जे अटे थींदा आहिनि अच्छा ऐं उन खां सवाइ उहो जेको हलवो चइबो सिंधीअ में उहो थींदियूं पूरी थींदी आहे ऐं उन सां गॾु थोरो वरी चेरो मालू तयारु थींदो आहे माना चाट चणूं वग़ैरह अहिड़े क़िस्म जो ऐं सिंधीअ में जेको वॾो पाण त हाणे त ॿिया नाला पिया आहिनि चवंदा पुलाव भथ पुलाव जेको अॻु में कंहिं ज़माने बाबा कहिड़ो पुलाव चाढ़ियो त उहो जेको पुलाव जेको असांजे कंसेप्ट कल्चर जो खाधे जे हवाले सां उहो उन डिश जो हिसो ग्रेट सर अव्हांजे घर में वधीक छा हिन ॾींहं ते तयारु कयो वेंदो आहे असांजे घर ते मोस्टली इहे शयूं हूंदियूं आहिनि उन सां गॾु तिरनि जी लाई हूंदी आहे तिरनि जी लाई मूंगफली जेके बोई मुंग चवंदा आहिनि सिंधीअ में उन जी लाई हूंदी आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जी लायूं पिस्टनि जूं लायूं ऐं ॾियारी जे ॾींहुं असां जेको सो मोस्टली वेज खाईंदा आहियूं ग्रेट अच्छा सो अञा त नरोधा छोकिरी आहे त हिनखे बि वधीक ख़बर हूंदी त छा छा तयारु थींदो आहे अव्हां खां पुछंदासीं ॾिसंदा त कॉल ते केरु आहे लाइन ते मौजूदु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम डॉक्टर आकाश लाखानी ॻाल्हायां पियो थो मां कराची खां जी अदा ख़ुशि आमदीद में ख़ुशि आहियो दीवाली फर्स्ट ऑफ ऑल त सभई गेस्ट जेके वेठा आहिनि तव्हांखे बि दीवाली जी मुबारक हुजे इलाही घणी थैंक यू सो मच अव्हांखे बि दिवाली मुबारक हुजे कीअं पियो लॻे अॼु अॼु एक्चुअली असांजी दीवाली आहे संडे ते बहरहाल असां एडवांस में सेलिब्रेट कई आहे न हा
उहे मां चयो त अॼु मूंखे इहो प्रोग्राम ते एक्चुअली मां ट्यून इन कयो त मूंखे ॾिसी ॾाढो सुठो लॻो त असांजा पंहिंजा मौजूद गेस्ट बि वेठा हुया हिते दिवाली जो प्रोग्राम हलियो पियो त मां क्लिनिक ते वेंदे वेंदे मां चयो मां ख़ाल मिलाए सभिनी खे विश बि करे छॾिया मूंखे ॾाढो सुठो लॻो त चलो असांजा बाक़ी चैनल बि असांजे हिकिड़े वॾे त्योहार खे सपोर्ट कनि था पिया उन करे मां चयो त मां हिते ॻाल्हाए 2 मिंट सभिनी खे विश बि कयां ऐं पंहिंजी ख़ुशी जो इज़हार बि कयां त असांखे लॻो अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे न डे बाय डे जेके हालात आहिनि लॻंदो आहे त यार असां हिकिड़ी कुंड में वेठा आहियूं असां सां गॾु न आहे असां सां गॾु पर हे प्रोग्राम ॾिसी करे मूंखे लॻो त न असांजा सिंधी ॿार अॻे आहिनि पर सभु पाकिस्तानी असां सां गॾु असांजे त्योहारनि में शामिल आहिनि ॾाढी ख़ुशी थी सभिनी खे हिकु दफ़ो वरी हैप्पी दिवाली Thank you so much. Happy Diwali to you too. वॾी महिरबानी लख थोरा मांजा हाणे मरीज़नि ॾे थोरो ध्यानु ॾियो मरीज़ वेचारनि खे इंतज़ार में मां छॾे ऐं पहिरियों सोचियो त कॉल कजे इहा बि हिकिड़ी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे त अव्हांखे हीअ शइ सुठी लॻी पई ऐं अव्हां जे लाइ सॼी सेलिब्रेशन अव्हां जे लाइ अव्हां हिनखे इंजॉय करे पिया मां सही चयो त आचर ते आहे पर आचर ते छा करे जो सलाम सिन न हूंदो आहे हिकिड़ो ॾींहुं मोकल हूंदी आहे असां सोचियो त हिनखे पहिरियों ई सेलिब्रेट करणु खपे ऐं उहे बि जशन जॾहिं असां कुझु कंदा आहियूं त पोइ तयारियूं पहिरियों ई शुरू थी वेंदियूं आहिनि जीअं असां वटि 3 ॾींहं ईद जी हूंदी आहे न राइट असांजी ही जो त्योहार 3 डे 5 डे 4 डे में सेलिब्रेट मतलब सही सेलिब्रेट कयो ना मतलब दिवाली जो विलेज साइड जो मेनू पटाटा दिवाली महीनो ई अॻ में सॼो मेनू दिवाली जो अतू जो मेनू कुकिंग जो अच्छा तव्हां खे हिकिड़ी ॻाल्हि वरी हिन में ॿुधाईंदो हलां जी जी त असां जेको रावण ऐं सर्कल कयो उहो अॼु न थियो उहो हिन खां 2 हफ़्ता अॻु थो थिए माना जेको सीता माता हुनजे छा आज़ादी थिए रावण खां हनुमान श्री रामचंद्र लक्ष्मण उहो सभु जेको उन ते जंग फतेह कनि था उहा 2 हफ़्ता अॻु थी थिए पोइ उन टाइम में पैदल लंका खां जॾहिं पहुचनि रस्तनि में उहो सेलिब्रेट जेको डे थिए थो उहो जो लक्ष्मी माता जो जेको ॾींहुं आहे उन ॾींहुं ॿई जेके वॾियूं ख़ुशियूं आहिनि हिकिड़े ॾींहुं समायल ग्रेट तमामु सुठी ॻाल्हि अच्छा नर्मदा खाधे जी ॻाल्हि पई थिए जी सो अव्हां छा सुठो पचाईंदो आहे पंहिंजी ॻाल्हि कयो फ़िलहाल मां पाण अॼु कूड़ जी त का गुंजाइश कोन आहे जो साम्हूं मां क़िस्मत सां किचन में वेंदी आहियां हे हिकु त इहो वॾो असां घर वारनि ते ज़ुल्म कंदा आहियूं क़िस्मत सां वेंदा अच्छा क़िस्मत सां बि स्पेशल ओकेजन ते त वेंदियूं हूंदियूं को फंक्शन हा बसि मम्मी जीअं मम्मी जी हेल्प कराईंदा आहियूं जीअं मम्मी मिठाइयूं तयारु कंदा आहिनि त उन्हनि सां गॾु गॾु सॼो अच्छा वधीक सुठी डिश कहिड़ी ठाहींदो आहियो डिश पाण जैसे जीअं त पुलाव ज़्यादा स्पेशली दिवाली ते या नवरात्रि ते या अहिड़े इवेंट ते पचाईंदो आहे न मां न पचाईंदी आहियां मम्मी पचाईंदा आहिनि बसि मतिलबु सही चवंदा आहिनि त हाणे ॻाइण खे सॼो टाइम ॾेई छॾियो आहे पचाइण खे बिल्कुलु बि न थींदो बसि इहो हूंदो आहे त प्रॉपर टाइम ॾियणो पए थो हर शइ खे तॾहिं उहा शइ मम्मी जेका तव्हांजी लाड मां प्यार मां कॾहिं दड़का ॾींदी आहे त छोकिरी कॾहिं किचन में वेंदी कर हा बिल्कुलु कीअं लॻंदो आहे अम्मी जो दड़का मां त आहे ॾींहुं ॿुधंदी आहियां बसि उहो मां जा दड़का न ई हूंदा आहिनि बसि उहो थोरी देरि जे लाइ हूंदा आहिनि पोइ बसि वरी अम्मी पाण ई हली वेंदी आहे पाण अची वेंदी आहे हट तूं मां पाण कयां थी ठीकु आहे इहे ई मोहबतूं आहिनि हू दड़का बि ॾींदी आहे तव्हां नथियूं वञो तव्हांखे सिखणु खपे अॻिते वेंदियूं त छा वञी कंदियूं हुते नक कटराईंदियूं अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि अच्छा ठीकु आहे वरी थकियल आई आहीं बसि तूं आराम कर मां ई पचाए थी वरी भले उहो पाण थकियल हुजे पर उहो मतिलबु सही अच्छा अव्हां कॾहिं किचन में विया आहियो कुझु पचायो आहे किचन में असां जॾहिं स्टूडेंट लाइफ हूंदासीं तॾहिं जाम कुकिंग कईसीं हाणे ॿुधायो हाणे वञूं था किचन वञूं था जेको रद पचा थिए थो सिंधीअ में पाण उहो ई चऊं रद पचा थिए थो या जेको खाधो तयारु थिए थो वञ मां ॾिसे थो कहिड़ी शयूं ठहनि थियूं सही अच्छा अॼु त यकीनन फैमिली खे ॿुधाया हूंदव नेचुरली सो अॼु शाम जो छा था पचायो अॼु पंहिंजो हिकिड़ी दावतूं आहिनि पर ॿियूं पंहिंजो न अॼु पचायो छा था अॼु पंहिंजो थींदो घर में नॉर्मल वेजिटेबल ऐं वाइट मीट जेको चिकन या फिश वग़ैरह तयारु थींदा ग्रेट अच्छा ख़र्ची असां वटि त हूंदी आहे ईद ते ख़र्ची ॾींदा आहियो या वठंदा आहियो ख़र्ची ॾींदा आहियूं ऐं तो जेब ख़ाली थींदी आहे जेब ख़ाली थींदी दादी अच्छा वठंदा न आहियो कंहिंखां त भई मूंखे बि खपे बसि कंहिं तमामु नंढा जॾहिं हूंदासीं असांजा वॾड़ा सभु असां ॾींदा हुआ हाणे वरी असांजो वारो त असां न ॾियूं पंहिंजे नंढड़नि खे पंहिंजी अमड़ ॾींदा आहियूं पंहिंजे भेनरुनि ॾींदा आहियूं असां इवन जेके असांजे सिंधीअ में जेके कुफियूं चवंदा आहियूं उन्हनि ॾींदा आहियूं मतिलबु सभिनी खे ॾींदा ई आहियो वठंदा न आहियो न वठण वारो ज़मानो जेको उमिरि जे हिसाब सां चेंज थिए थो वठण वारो ज़मानो जो अमा ॿुधायो अमा ॾींदा आहियो या वठंदा आहियो अभी असां बि वठंदा ई कोन आहियूं हीअं त असांखे ॾियण वारो असांजो फादर गुज़ारे वियो उहो ई ॾींदो हो
सम्झो न हाणे ॿिए हंधि जिते किथे ॾियणो ई पवे थो। बहरहाल नरोधा त मुंहिंजे ख़्याल में त चङी भली ख़र्ची वठंदी हूंदी। जी बिल्कुलु। केतिरी कलेक्ट थी वेंदी आहे पोइ बि? थाउज़ेंड्स में थी वेंदी आहे। देन पोइ बि 1 2 3 4 5 3 4 5 काॾे कंदियूं आहियो? बिल्कुलु हूंदो आहे, सेव हूंदा आहिनि। देन अगरि किथे ज़रूरत हूंदी आहे बसि। अच्छा, मतिलबु उहा जेके ख़र्ची हूंदी आहे हुनखे बि सेव करे रखंदा आहियो। छोकिरियुनि जी इहा ई ख़ासियत आहे। त हूअं छा ख़र्च न आहियो? न एक्स्ट्रा। इहा बि तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा सर, माशाल्लाह छा जेकर पार्टी सां बि पंहिंजी हिकिड़ी वाबस्तगी आहे ऐं पार्टी जे हवाले सां जेका पार्टी आहे उहा कीअं सेलिब्रेट कंदी आहे? मां सां गॾु दिवाली या को बि जो जेको त्योहार अचे उहो त्योहार बिल्कुुलु असां जेको मूं सर पहिरीं ज़िक्र कयो त लास्ट जेको असांजो दिवाली फेस्टिवल हो उन में असां प्राइम मिनिस्टर पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे दावत ॾिनी। उहो आयो ऐं असांजे सिंधी हिंदुनि जो पाकिस्तानी हिंदुनि जो हिकिड़ो आनर ॾिनो, हिकिड़ी मर्यादा रखी। ऐं हुनजे दिलि में आउं जेतिरो हुन वेझो रहां थो त नेचुरली सियासत पंहिंजी जाइ ते, प्राइम मिनिस्टर पंहिंजी जाइ ते, ठीकु आहे, सभु शयूं कुदरत उन्हनि खे इज़त ॾिनियूं, पर हुन जे दिलि में जेका इंसानियत जो जज़्बो आहे, ऐं त वरी पंहिंजे अक़िलते हवाले सां जेको हुन सां हमदर्दी, जेका हुन सां मुहबत जो अंदाज़ आहे, जेका चाहत आहे, उन्हनि ॻाल्हियुनि खे ऐं वरी हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे क़ाइद वज़ीर पाकिस्तान नवाज़ शरीफ़ सलाम थो कयां त हुनजे अहिड़नि जज़्बनि जो असां सुठे नमूने क़दुरु कयूं। तमामु सुठी ॻाल्हि। अच्छा, मां माशाल्लाह सोशल वर्कर आहियो, लाज़मी ॻाल्हि आहे, मुंहिंजा बि कुझु दोस्त साथी हूंदा, उहे कीअं मां जॾहिं ख़ुशी? बिल्कुलु, असां जॾहिं हितां वेंदा आहियूं ॻोठ सभु गॾु ई हूंदा आहियूं तक़रीबन, कॾहिं मुंहिंजे घर, कॾहिं दोस्तनि जे घर, मतिलबु हर भेरे मोस्टली इहो ई असांजो माना कल्चर आहे। हिंदू दोस्त असांजा, मुस्लिम दोस्त सभु गॾु हूंदा आहियूं। पोइ राति जो हिकु ॿिए वटि वेंदा आहियूं, सॼी राति जाॻंदा आहियूं। उन राति ॾीआरी जी राति असां निंड न कंदा आहियूं। अच्छा, हा, असांखे हिकिड़ी ॿी शिकायत आहे, सिंध गवर्नमेंट ऐलान कयो त ॾीआरीअ में हिंदुनि खे मोकल आहे, पर ईअं कोन्हे। एक्चुअली ॾीआरीअ जे ॾींहुं मुंहिंजी धीउ एकरा यूनिवर्सिटी में पढ़े थी, हुनजो पेपर आहे। उहो पेपर ॾेई हुन खां पोइ असां ॻोठ वेंदासीं। इहा वॾी असां सां ज़्यादती। गवर्नमेंट जो को कंट्रोल न आहे तइलीमी इदारनि जे मथां। सही, बहरहाल गवर्नमेंट त गॾु वेठी आहे। न, हुन में असां इहो बिल जेको सो पास थियल आहे असांजे नेशनल असेंबलीअ मां बि, त जेको दीवाली वारो त्योहार ऐं क्रिश्चियन जो ऐं क्रिसमस डे, उन ते ॿाहिरि बिल पास थियल, ऐलान थियल आहे। भाउ जो ॻाल्हि करे प्रैक्टिकली ऐं हूंदी, प्राइवेट जेके एजुकेशन वारा आहिनि से वरी गवर्नमेंट जी ॻाल्हियुनि ते इम्प्लीमेंट घटि कंदा आहिनि। ऐं जीअं त हिते सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी आहे, उनखे स्पेशली ऐं गवर्नमेंट जे एजुकेशन ॿियनि सां गॾु प्राइवेट जेके इदारा आहिनि उन्हनि खे पाबंद करणु खपे। उन ॾींहं जी हिकिड़ी जेका अहमियत आहे उनखे ॾियणु खपे। असांजा जेके प्राइवेट तइलीमी इदारनि जा आहिनि, लखें रुपया कमर्शियल सीधी से उहो कमाइनि था, त उन ॿियनि कम्यूनिटियुनि खे उन कल्चर जो इहे सभु शयूं उन्हनि जी मैनेजमेंट के, उन जेके ओनर आहिनि उन्हनि खे रखणु खपे न। हर माण्हू हिकिड़ी ज़िम्मेवारी थिए थो, हिकिड़ी वॾी पोस्ट। पर इहा ई ॻाल्हि आहे न शाम साहब, त अॼुकल्ह ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो केरु कोन पियो करे। त लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ो जॾहिं बिल पास थियो आहे त उन ते इम्प्लीमेंट जे लाइ इम्प्लीमेंट थियणु खपे। न, इम्प्लीमेंट थियणु खपे। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, ॾीआरी आहे संडे जे ॾींहुं, संडो नेशनल हॉलीडे असांजो, पर उन ॾींहुं पेपर रखियो अथनि। यूनिवर्सिटीज़ में इहो ई चकर हूंदो आहे त प्राइवेट यूनिवर्सिटी वारा जेके आहिनि उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो वे आउट, पोइ संडे वग़ैरह हू काउंट हू कंदा, पर असां पंहिंजो हिकिड़ो बजेट या हिकिड़ो टाइम पीरियड उन्हनि ॾींहंनि में ख़तमु थिए त वरी ॿी टीम अचे, ॿियो कोर्स शुरू थिए, हुनजो जो एंगल हूंदो आहे सो हूंदो आहे कमर्शियल बेस। सही, सो ॻाल्हि ॿोल्हि कंटिन्यू कंदासीं। मुंहिंजे ख़्याल में त हाणे सब्र नथो थिए, न इंतज़ारु थो थिए। सो ब्रेक वठूं ऐं ब्रेक खां पोइ असां केक कटींदासीं। सो व्यूअर्स, वधंदासीं हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक ॾांहुं, रहिजो असां सां गॾु। सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। जी व्यूअर्स, चांहि जी गर्मा गर्म कप सां गॾु हाणे हाज़िर थिया आहियूं ऐं अर्ली मॉर्निंग चांहि जो मज़ो बि पंहिंजो हूंदो आहे, चांहि खां बिना बि गुज़ारो कोन आहे। बहरहाल जीअं त मूं मूंखे चयो त हाणे आख़िरी लम्हा आहिनि प्रोग्राम जा ऐं थोरी देरि खां पोइ असां केक कटींदासीं। ऐं केक कटण खां पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त खाइण जी रस्म त थींदी, खाइण खां बिना त गुज़ारो नथो थी सघे, है न? अच्छा, हाणे जीअं त हूअं त ख़ैर आर्चर जी ॾियारी आहे, ॾियारी। बहरहाल हिन महिल तव्हां जॾहिं वेंदो त कुझु घर में तयारियूं हूंदियूं थियल? बिल्कुलु तयारियूं हलनि पियूं।
ड्रेसिस वग़ैरह शॉपिंग कंप्लीट थी वई? शॉपिंग खां तव्हां ॿुधायो अॼुकल्ह जेको ट्रेंड आहे ॿियो फैशन आहे ॿिए जो हिकिड़ियूं शादियूं बि आहे वॾा त्योहार लास्ट टाइम ताईं पई हलंदी। अच्छा अव्हांजी छा ख़रीदारी छा हूंदी आहे, छा वठंदा आहियो? कुर्तो या सलवार कमीज़ ऐं वेस्टकोट या कोट बूट या नॉर्मल घड़ी हर ॾियारी ते? हर असांजो माना हिन त्योहार ते स्पेशली चाहे अमीर हुजे ग़रीब हुजे जेतिरी हुनजे पंहिंजो मालिक ॾिनी आहे कपिड़ा जेके आहिनि ज़रूरु नओं जोड़ो वठो, मतिलबु ज़रूरी वठणो आहे? ज़रूरी माना हिकिड़ो कंसेप्ट ठहियलु ज़हन में त हिन ॾियारी ॾींहं ते जेको पाण सवेर ॻाल्हायूं उन ते नवां कपिड़ा ज़रूरु। ऐं मूं ॿुधायो थांव वग़ैरह बि चेंज कया वेंदा आहिनि? थान जो कंसेप्ट ते थोरो न आहे पर कपिड़नि जा तव्हां नई अचे थी हिकिड़ी घर में फर्नीचर चेंज थिए थो उन सां गॾु जे यानी कि तक़रीबन शयूं चेंज थींदियूं आहिनि। थाउं देन अगरि कंहिंखे कुझु शइ पाण रिलेटिव्स में मिठाइयूं वग़ैरह मोकिलींदा आहियूं त उन में पोइ न्यू हूंदा आहिनि, न्यू शयूं यूज़ थींदियूं आहिनि। लाज़मी ॻाल्हि आहे, सॼा नवां थांव निकिरंदा आहिनि, पोइ वरी धोइण जो मसइलो हूंदो आहे। सफ़ाई त ही हर हिकु शइ जी थींदी आहे, हर हिकु शइ जी जेके कर्टेन्स लॻल हूंदा आहिनि उनखे कॾहिं वापसि वारबो, भले मेनू अॻ में नवां वरिता हुजनि। यानी कि वॉश माना असांजो ईअं सम्झो त जेके हाउस आहिनि जेके घर बंगला चऊं ऐं इहे झूपड़ियूं चऊं उहे बि सॼो ॿाहिरि निकिरी उन्हनि खे सही नमूने वॉश करे ऐं सिंध जी तारीख़ में तव्हां थर मञो कोस्तान मञो ॿियनि मञो उते अञा बि आहे त जेको असांजे मिटीअ जो आहे रागन सिंधीअ में थी गयो न गारो जंहिंखे चइबो आहे, राइट यू आर राइट, उहो अॼु बि अञा कल्चर ज़िंदह आहे असां वटि। उन जे मथां वरी अछी मिटीअ जो अॻु कलर आर्च ठीकु आहे उहे ॾिबो ऐं सभु माण्हू उहे घर पाती पंहिंजो पोरियो कंदा सिर्फ़ु इन वास्ते त इहा असांजो वॾो त्योहार अचे थो, ख़ुशियूं अचनि थियूं असांजे घर में साफ़ु सुथिरो हुजे ऐं लक्ष्मी माता जीअं असां अचे त असां त महिर करे वञे। वाह, तमामु सुठी ॻाल्हि। राम भॻवान जे अचण जो ॾींहुं 14 साल बंदि काटे अचे पियो त उनजी ख़ुशीअ में छा छा न पियो करे माण्हू। चए त भले एतिरा साल सो गुज़री चुका आहिनि उनजे बावजूद उन सकाफ़त खे ज़िंदा रखियो आहे। सीता माता सीता जो बि त उन राम प्रभु श्री राम ते हो न बिलीव हो त मूंखे ज़रूरु ईंदा, मतिलबु हर हालत में तव्हां यानी कि हिकिड़े औरत जे यकीन जी बि मां चई सघां थी त हिकिड़ी कामयाबी आहे, जीत आहे। सो इहा बि तमामु सुठी ॻाल्हि आहे। उन दौर में त ख़ैर लाज़मी ॻाल्हि आहे, हिकिड़ो मज़हबी अक़ीदत बि अञा इलाही जेको हिन जी हिस्ट्रीअ ते सीता माता जी खोड़ सारी आहे उहा राम श्री चंद्र जी कीअं शादी थिए ऐं सीता माता जेका असां हिकिड़े वॾे उन टाइम जी राजा आहे उनजी नियाणी उन लाइ अलाए कहिड़ा शर्त रखियल हुआ उहे सभु श्री रामचंद्र पूरा थो करे ऐं हुन जी जेका राजा जूं जेके उन ज़माने हिसाब सां जेके छा चइजनि शर्त ई हिन लफ़्ज़नि में चऊं उहे सभु पूरा करे उनखे मुंहिंजे नियाणीअ जो संग ॾींदुसि ऐं उहो श्री रामचंद्र पूरो थो करे ऐं सीता माता उन दौर जी तमामु हिकिड़ी ब्यूटीफुल ऐं जीअं उनजो कदावर जेको हुन कदो जेको तव्हां किताबनि में हसीन तरीन आइडियल हिकिड़ी जेका औरत हूंदी आहे न रुको सूंहं जे हिसाब सां पर इख़लाक़ जे हिसाब सां चलत जे हिसाब सां व्यवहार जे हिसाब सां परफेक्ट जेको हिकिड़ी औरत हूंदी आहे जेका न उहा बि लेडी अंग्रेज़ी में चऊं सिंध में औरत चऊं छोकिरी चऊं जेका पाण जेको बि हुनखे लफ़्ज़ चऊं त सीता माता जी पंहिंजी हिकिड़ी अलॻि मुनफ़िद शख़्सियत आहे। बिल्कुलु। अच्छा असां वटि बि हिन ॻाल्हि जो फुक़दान आहे ऐं स्कूलनि में बि आहे त असांजे कल्चर जे बारे में असांजे ॿारनि खे एतिरी ॼाण कोन आहे, ख़ासि तौर ते जेका हीअ जनरेशन आहे। सो छा अव्हांजे लाज़मी ॻाल्हि आहे अव्हांजो सिलेबस या जेका बि किताब आहिनि उहे स्कूलनि में त नथा पढ़ाया वञनि त पोइ छा ॿारनि खे अवेयरनेस ॾियण जे लाइ को एहतमाम अहिड़ो कयो वेंदो आहे त भई असांजा ॿार बि उनखे बि ख़बर हुजणु खपे असांजे इन्हनि ॾींहंनि ते असां प्रोग्राम रखंदा आहियूं। हींअर थाणे बुलागल में असां दीवाली शो पिया रखूं, उन में असां नंढा नंढा जेको सो खाका पेश कंदा आहियूं श्री रामचंद्र जा बन मां अचे पियो उनजे सीता माता जे मथां जेके शक्तियूं आयूं उहे असीं टेबलो पेश कंदा आहियूं त ॿार जेके असांजा पढ़नि नथा जेके सिलेबस न आहे न त उनजी पूराई कयूं। अॼुकल्ह त उहा ॻाल्हि न आहे, सिलेबस न आहे, पर ॿार एॾो एडवांस आहे जो यूट्यूब खोलियो तव्हांखे सॼी दुनिया मिली थी वञे, गूगल ते सर्च कयो। अॼुकल्ह आऊं त चवां थो गूगल देवता आहे भॻवानु आहे, हर शइ असांजी पूरी करे थो, एतिरी हुन ते नॉलेज पई आहे त इन करे असांखे सिलेबस में त नेशनल क्लास में हुजणु खपे। अच्छा उनजो वरी बि तव्हांखे एडिशन कयां भाउ जी ॻाल्हि सां त असांजे घरनि में हिकिड़ा मंदर ठहियल आहिनि, रोज़ु उन जी पूॼा पाठ थींदी आहे। उते असांजूं मूर्तियुनि जो असांजो कंसेप्ट आहे उहे असांजूं मूर्तियूं लॻियूं पियूं हूंदियूं, पोइ रोज़ु जेका पूॼा पाठ थींदी आहे त असांजे जेका नई जनरेशन जेके ॿार आहिनि उन्हनि खे डेली पे रिपीटेशन थींदी हीअ हिन जी मूर्ति हिन जी मूर्ति। पोइ उन्हनि जा ॿार क्वेश्चन पुछंदा आहिनि पंहिंजे माइटनि खां
ईअं ई उन्हनि खे हिकिड़ी माना फैमिली हिसाब सां अवेयरनेस अचे थी। ठीक। अच्छा, मूर्ति जे साम्हूं भजन पढ़ण जो हाँ, भी तो रिवाज आरती आहे। थींदी है। अव्हांजे घर में तो बिल्कुल बिल्कुलु असांजे घर में असांजे डेली आरती थींदी आहे। उहे मुंहिंजी आरती में लाज़मी ॻाल्हि आहे उहो जेको गीत आहे हिकिड़ो स्पेशली गीत आहे, पाठ गीता साहिब पढ़ी वेंदी आहे, हुनजो पाठ थी वेंदो, हुनजा वचन ॿुधाया वेंदा आहिनि त ॿार सॼी फैमिली हुन में गॾु हूंदी आहे, त उन उहो बि हिकिड़ो टीचिंग जो उन्हनि खे तरीक़ो आहे अच्छा, ये रोज़ जो मामूल आहे। डेली जो डेली बेस ते। वाह, तमामु इबादत वर्शिप त माना डेली सुॼ डेली उभरे थो, डेली लहे थो सही ऐं आहे, उन ई कंहिं जेको दुनिया में कंसेप्ट आहे ऐं उन सां गॾु हला असांजे कल्चर जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि एड कयां टाइम रहंदो न बिल्कुलु मां करे त सघंदा सिंधू दरिया ते असांजो जेको हिंदू कल्चर कंसेप्ट आहे उन जी पूॼा कई वेंदी आहे। माना पंहिंजे धरतीअ सां अक़ीदतमंद जो ॾिसो अंदाज़ कहिड़ो आहे तारीख़ी तौर ते उन पाणीअ जी पूॼा थिए थी, उन रिवर जी नदी जी पूॼा थिए थी ऐं इहो कंसेप्ट तमामु दुनिया में थोरो हुन मुंहिंजे पर्सनल नॉलेज सां। सही, उहे बि अव्हांजी त माशाल्लाह अक़ीदत आहे जे असांजे लाइ आबे ज़मज़म इलाही घणो ख़ासि पाणी आहे, ईअं तव्हांजे लाइ गंगा जल ऐं उहो गंगा जल जो जॾहिं मां मूर्ति या पाणी इवन जॾहिं को घर खां ॿाहिरि वेंदो आहे त या घर खे बि पवित्र करण जे लाइ हुन पाणी गंगा जा जल छंडा उहो मज़हबी अक़ीदत थी ऐं कल्चर जे हिसाब सां सिंधू दरिया जी जेको पूॼा पाण थिए थी असांजे ख़ासि तौर ते असांजो वॾड़ियूं जेके बुज़ुर्ग आहिनि माताऊं या ॾाॾियूं या नानियूं जेके या त उहे पाणीअ जो लोटो भरे चांवर रखी हिकिड़ो कंसेप्ट जेको ठहियलु सिॼ उभरे थो उनजी पूॼा थिए थी, वरी सिंधू दरिया जी त इहे जेकी शयूं से माना हिकिड़ो अक़ीदतमंद जेका इहा हिकिड़ी हक़ीक़त आहे, पाणी ज़िंदगी आहे। बिल्कुलु पाणी पाणी न हुजे त हीअ दुनिया शायदि न हुजे। बिल्कुलु सही चयो। सो अञा त यकीन मां सभिनी जे ज़हननि में इलाही ॻाल्हियूं हूंदियूं, पर छा कयूं जो वक़्तु वॾो ज़ालिम आहे। फ़िलहालु एतिरी मोहलत हुई, वॾी महिरबानी अव्हांजी, लख थोरा अव्हांजा, अव्हां क़ीमती वक़्तु कढियो हिते आयो, अव्हांजा बि थोरा हिते आहियूं नरोधा, अव्हांजी वॾी वॾी महिरबानी। पर पैगाम खां बिना असांजी रिवायत न आहे त असांखे महिमान खे वञणु ॾियो। ठीकु राइट। सो पैगाम मुंहिंजे तरफ़ां इहो पैगाम आहे न दीवालीअ ते हिकु दफ़ो वरी ॿीहर सॼी हिंदू बिरादरीअ खे वज़ीर आज़म पाकिस्तान मोहम्मद नवाज़ शरीफ़ तरफ़ां ऐं असां पंहिंजे तरफ़ां पूरी हिंदू बिरादरीअ खे लख लख वाधायूं चयूं था ऐं इहा मालिक खां दुआ घुरूं था त असांजो वतन, असांजी सिंध धरती, असांजो मुल्क पाकिस्तान ख़ुशहाल हुजे, अमन हुजे ऐं वज़ीर आज़म मोहम्मद नवाज़ शरीफ़ साहिब जी क़यादत में हीउ मुल्क अञा वधीक तरक़ी करे, अञा रोशनियूं हुजनि, अञा ही ख़ुशियूं जेके आहिनि से दुबारा ॿीहर उजागर थियनि, हीअ अमन जी लाट ॿरंदी रहे। उहो जीअं हिकिड़ो अॻु ॿ सिटूं ॿियूं आहिनि, जान खे ॾियो मुबारकूं असीं काईंदा पिया अचूं, त हिन हवाले सां असां सॼे जान खे इहो मुबारक असीं अमन जी जेका लाट सां खणी गॾु सॼी दुनिया जो जेके सफ़र हले पियो असीं उन जा सफ़ीर आहियूं। वाह सर, सभिनी हिंदू ॿारनि खे ॾियारी जूं शुभकामनाऊं, सॼी सिंधी क़ौम खे, पाकिस्तान जे अवाम खे ॾियारी जूं वाधायूं। इहा ई गुरू दर प्रार्थना कनि त असांजो मुल्क वधे विझे, ख़ुशहाली अचे, दहशतगर्दी ख़तमु थिए, असां सभु गॾिजी जेको दहशतगर्दी जे ख़िलाफ़ु, जालत जे ख़िलाफ़ु जंग कयूं। इहो ई श्री रामचंद्र भॻवान जो पैगाम हो जेके असां आम कयूं। ठीकु, तमामु वॾी महिरबानी। नरोधा, अव्हांजो छा पैगाम हूंदो? मुंहिंजो पहिरीं त सिंध टीवी प्लेटफॉर्म ऐं रिलेटिव्स व्यूवर्स जेके बि ॾिसनि पिया सभिनीनि खे हैप्पी दिवाली। ऐं मुंहिंजो मैसेज इहे हूंदो जीअं प्रभु श्री राम पंहिंजे धर्म जे लाइ सभु कुझु कयो त उहो ई सबर, उहो ई सभु कुझु अॼुकल्ह जी जनरेशन में मतिलबु क्रिएट थिए ऐं माता सीता जो जेको विश्वास हो उहो ई हर कंहिं नारी में हुजे। जीअं बिल्कुलु सही चयो। तो मुझे ख्याल में तो हाणे फाइनली उथण जो टाइम अची चुको है, वञण जो टाइम ना है, बल्कि केक कटण जो टाइम है। आमिर भाई, आपका साथ भी हमें चाहिए होगा, जरा म्यूजिक होना चाहिए, क्योंकि म्यूजिक के बिना ये सारी चीज़ें ना नहीं होती। तो ज़रा माइक को भी पहले हमें हाथ में लेना होगा, ऐसा ना हो कि हमारी आवाज़ ही ड्रॉप हो जाए। सो केक हम ज़रूर काटेंगे। एंड बहुत शुक्रिया, बड़ी मेहरबानी अवां सभिनी जी, अवां कीमती वक़्त कड़ी हिते आयो। सर ये छुरी अवांजे हवाले या नरोधा अचो प्लीज तव्हां अचो। यस हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली, हैप्पी दिवाली। ये तो पूरो ही ओके। तो ताड़न का बिना भी कहानी अधूरी रह वेंदी है। सो केक असां बिल्कुल खाईंदासीं ऐं अवां जे लाइ ही बुकेस आहिनि कुझु सर ही अवां जे लाइ वॾी महिरबानी, लख थोरा अवां जा, थैंक्स अवां हिते आयो कीमती वक़्त कढी।
बिल्कुल अने फोटो सेशन बिल्कुल फोटो सेशन का बिना भी सर अवां जे लाइ वॾी महिरबानी लख थोरा मां जो अवां भी कीमती वक्त कढी हिते आयो थोरा चलाओ अच्छा हाँ बिल्कुल भाई फोटो सेशन भी लाइव और म्यूजिक आमिर भाई म्यूजिक का जरा म्यूजिक का लेवल जरा बढ़ा दे थैंक यू अच्छा ये बुके जो है ना वो हमारी प्यारी सी नरोधा के लिए नरोधा थैंक यू सो मच हमेशा खुश हो जो Thank you. सर अब आप अपनी सीट पे वेही सको अच्छा खाइण जो भी करना है हाणे कयूं था आई थिंक माई स्टार्ट कयां थी नरोधा जी हैप्पी दिवाली एंड थैंक यू सो मच सर कलाम कलाम का बिना कोन मिलण ॾींदासीं सो व्यूअर्स आई होप अॼु को प्रोग्राम मां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो स्वीट्स आहिनि असां बिल्कुलु हिन खे खाईंदासीं पर नरोधा जो कलाम हूंदो वॾी महिरबानी हिकु भेरो ॿीहर अवां सभिनी जी अवां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं हिन प्रोग्राम खे उमेदु आहे तव्हां सभिनी तमामु घणो पसंदि कयो हूंदो सो पंहिंजी मेज़बान शाज़े करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़ गुड बाय गॉड ब्लेस यू जी नरोधा